अॼु न ओताकनि में तालब तवारीन आदि सी उथी विया मणियूं मूं मारीन जेके जीअ खे जियारीन से लाहौती लॾे विया। अस्सलाम वालेकुम साईं, MW न्यूज़ में ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं। मिस्र जो मौजूद तरीन शख्सियत डॉक्टर नबीश लगारी ते लाॾाणो कयो वियो। सोग में मिसण वारी शहर ऐं तइलीमी इदारा बंदि। सफर में साथी तमाणी दमंजिल सदा ढोल घाटी हसी जे जग मशहूर डॉक्टर मोहम्मद हसन लगारी जो वॾो भाउ डॉक्टर नबीश लगारी जो फौत थियण ते मिस्र में सोग जी लहर छाइजी वई। कारोबार बंदि थी वियो ऐं तइलीमी इदारनि खे पिणु मोकल कई वई। DSR रेंजर अब्दुल सत्तार लगारी जो चाचो गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल मिस्र वारी जी हेडमास्टरनी साबी लगारी जो वालिद ऐं डॉक्टर सलीम लगारी जो वालिद डॉक्टर नबीश लगारी जो फौत थियण ते सवे माण्हू तॾहिं ते पहुची। जनाज़े नमाज में मखदूम मियां मारूफ फलारी, मखदूम मियां फजल फलारी, डॉक्टर गुलाम मोहम्मद बुगियो, डॉक्टर उमर लवारी, मोहम्मद हसन लवारी, खुदाबख्श जसकानी, मोहम्मद रमज़ान मरी जेको तहक़ीक़ चंबुर जो सदर आहे ऐं एडवोकेट हबीबुल्लाह पल समेत तमामु माण्हुनि वॾी तइदाद में शिरकत कई। जनाज़े नमाज़ बैदि खेसि अबाणे क़ब्रिस्तान फ़कीर अब्दुल्ला में दफ़नायो वियो, जंहिं बैदि डॉक्टर सलीम सां तइज़े जो सिलसिलो शुरू थी वियो। मरहूम डॉक्टर नबीश लगारी बिना के लोभ लालच जे इलाइक़े वासियुनि जी ख़िदमत कई ऐं उन ख़िदमत जे करे संदसि जनाज़े में हज़ारे माण्हुनि जी शिरकत थी। मिसनरी जी इंतहाई मोअज़्ज़िज़ शख़्सियत मसीहाई किरदार रखंदड़ मुड़कंदड़ माण्हू डॉक्टर नबीश लगारी जे ओचिते विछोड़े ॾिसी मिसर समेत वादी वल्लार खे वीरान करे छॾियो। पूरे इलाइक़े में सफर में साथी तमाणी दमंजिल सदा डॉक्टर नबीश लगारी जे विछोड़े बैदि हिकु तारीख़ी बाब बंदि थी वियो ऐं हीउ इलाइक़ो हिकु मसीहाई किरदार खां हमेशह जे लाइ महरूम थी वियो। डॉक्टर नबीश लगारी न सिर्फ़ हिकु डॉक्टर ऐं हकीम हो पर पाण हिकु उस्ताद बि हो। खेसि काफ़ी शागिर्दनि खे तइलीम पिणु ॾिनी, जंहिं करे संदसि जनाज़े में सभ खां वधीक संदसि शागिर्दनि जो तइदाद घणो हो। हिन ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु असां खेसि दुआ कंदासीं त अल्लाह पाक खेसि मग़फ़िरत फरमाए ऐं जन्नत फिरदौस में बुलंद मक़ाम अता फरमाए ऐं पोइरनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फरमाए। ईंदड़ ब्रेकिंग न्यूज़ ताईं असांखे इजाज़त ॾींदा। जेकर तव्हां हीउ चैनल सब्सक्राइब न कयो त चैनल सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे दॿायो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।